जेकबाबाद मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ वसीम इक़बाल जी रिपोर्ट मुताबिक़ लोअर स्टाफ तालका जेकबाबाद जे सॾ ते पंहिंजनि जाइज़ मसइलनि जे हल लाइ अॼु चौथे ॾींहुं बि DO ऑफिस में एहतजाज कयो वियो। धरणे में ज़िलाई सदर अब्दुल रसूल सुमरो, ज़िले जे उहिदेदारनि अली मुराद जखरानी, अब्दुल्ला बुरड़ो, इमदाद अली मुंजू ऐं तालका सदर फ़कीर मोहम्मद मुराद लिगारी ऐं तालका जे उहिदेदारनि वली मोहम्मद सुमरो, असकर अली कोरेजो, जानी बगन कटवर ऐं अॻवानो ज़िले जो सदर गुलाम रसूल सुमरो शिरकत करे ज़िले ऐं तालके जे उहिदेदारनि ख़िताब कंदे चयो त असांजा जाइज़ मसइला जहिड़ोक प्रमोशन क्लार्क न कया विया त एहतजाज जो दायरो पूरी सिंध लेवल ते वधायो वेंदो। प्रमोशन